अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। ऐं आहियां अब्दुल क़यूम। सिंधी भाइरो, जुगाड़ ज़िंदगी जो हिसो आहे। इंसान पंहिंजे कम खे आसान बनाइण लाइ नित नवां जुगाड़ कंदो रहंदो आहे। हिन वीडियो में भी तव्हांखे माण्हुनि जा कुझु जुगाड़ ॾेखारींदासीं जिन खे ॾिसी तव्हांखे मज़ो ईंदो, उन्हनि मां तव्हां कुझु सिखी बि सघो था। वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था माण्हुनि जा जुगाड़। दोस्तों, दर्ज़ी त तव्हां ॾिठा हूंदा, छा पर कॾहिं साइकिल ते कंहिं दर्ज़ी खे ॾिठो आहे? मां हिन दर्ज़ी जे बिज़नेस आइडिया खे सलाम पेश कयां थो। अॼुकल्ह हिकु विबाई बीमारी हली रही आहे, उन जा बचाव वारा स्प्रे बि थी रहिया आहिनि, पर हीउ उठ वारो स्प्रे अजीब आहे। सिंधी भाइरो, तव्हां आम मेहरान कार त ॾिठी हूंदी, पर वीगो डाले जी शक्ल वारी मेहरान कार बि ॾिसी वठो। ॾिसो केॾा माण्हू जुगाड़ी आहिनि। दोस्तों, हिन वीडियो खां पहिरियां मां न सोचियो हो हिकु काठी जी ॿेड़ी एॾी वज़नी हूंदी, उनखे छिकण लाइ 3 ट्रैक्टर कमु ईंदा। सिंधी भाइरो, गर्मियूं अची वियूं आहिनि, इन करे तव्हांजे लाइ एयर कूलर वारो रक्शो बि अची वियो आहे। असां वटि मज़दूर सिर खे उछलाए छत ते पुॼाईंदा आहिनि। दोस्तों, हीउ जुगाड़ ॾिसो कीअं आहे। फसल खे पाणी पुॼाइणु मुश्किल मरहलो हूंदो आहे। हिननि माण्हुनि जो पाणी पुॼाइण जो जुगाड़ ॾिसो। दोस्तों, कुतर वारी मशीन खे हलाइणु मुश्किल कमु आहे, पर कुतर वारी मशीन ते तव्हां हीउ जुगाड़ बि करे सघो था। सिंधी भाइरो, थर में पाणी जो वॾो मसइलो आहे। थरी माण्हू पाणी खे खूह मां कीअं कढनि था, उन्हनि जो जुगाड़ ॾिसो। जॾहिं ॿार जहाज़ खां रोए, तव्हां बाकस जो हेलीकॉप्टर बि ठाहे सघो था। लॉकडाउन में माण्हू टाइम पास करण लाइ ॾिसो कहिड़ा कहिड़ा जुगाड़ करनि था। जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजे घर खे जल्दी रंग थी वञे, तव्हां स्प्रे मशीन जो इस्तेमालु करे सघो था। सिंधी भाइरो, उमेद आहे हीउ वीडियो ऐं हीउ जुगाड़ तव्हांखे पसंदि आया हूंदा। असांजी कोशिशि आहे हिन लॉकडाउन जी सूरत हाल में तव्हांखे मालूमात सां गॾु एंटरटेन बि करियूं। कमेंट में इहो ज़रूरु ॿुधायो तव्हांखे सभ खां वधीक कहिड़ो जुगाड़ पसंदि आयो, ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।